सूजीअ जो इस्तेमालु आम तौर ते हलवे में कयो वेंदो आहे, जंहिंजो ज़ाइक़ो त इंतिहाई वणंदड़ हुजे थो, पर उन जा सिहत लाइ बि केतिरा ई फ़ाइदा आहिनि, जिन बाबति अक्सर माण्हुनि खे ख़बर न हूंदी। सूजी चर्बी ऐं कोलेस्ट्रोल जे मिक़दार खां मुकमल तौर ते पाक हूंदी आहे। इहो ई सबबु आहे जो सूजी खाइण सां वज़न में तेज़ीअ सां लाथ आणे सघिजे थी। रोज़ सुबुह जो नेराणे हिकु कोप भुॻल सूजी खीर में मिलाए पीअण सां जिस्म जी वाधू चर्बी तेज़ीअ सां ॻरंदी आहे ऐं वज़न में लाथ अची वेंदी आहे। सूजी रत जी खोट जो शिकार माण्हुनि लाइ एतिरी फ़ाइदेमंद हूंदी आहे जो जेकॾहिं केरु रत जूं थेलियूं बि चढ़ाईंदो हुजे त उन जी अहिड़ी ज़रूरत घटिजी वेंदी। सूजीअ खे दलियो ठाहे खाइण समेत खीर में मिलाए ऐं भुञी सलाद सां गॾु बि खाई सघिजे थो। सूजी जिस्म में रत जे मिक़दार खे 70% ताईं वधाइण जो कमु कंदी आहे। ऐसाबी कमज़ोरी जो शिकार माण्हुनि लाइ बि सूजी जादुई असरनि वारी खुराक आहे। इन बीमारीअ में जिस्म मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो शिकार बणिजी सघे थो ऐं हलण फिरण उथण वेहण में तकलीफ़ थींदी आहे, जॾहिं त संदसि दिमाग़ जी कारकर्दगी बि मुतासिर थिए थी। अहिड़ी सूरत हाल में सूजी इंतिहाई फ़ाइदेमंद साबित थींदी। हिकु कोप गरम पाणीअ में भुॻल सूजी विझी उन खे मिलाए वठो। इहो पाणी ॾींहं में रुॻो 2 भेरा पीअण सां न रुॻो तव्हांजी ऐसाबी कमज़ोरी ख़तम थी वेंदी, पर तव्हांजो हाफ़िज़ो बि सुठो थींदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk